बिल्कुल कराची के तक NA-249 ते पोलिंग जो अमल जो है वो जारी है। हिन वक्त सख्त गर्मी है, निटहण उस में मानू जेके आहिनि उहे पंहिंजो वोट जो हक़ अदा करण जे लाइ पहुचनि था पिया, पर जीअं पहिरियों ॿुधायो पियो वञे त जेको वोटनि जो तादाद हुयो, जेके वोटर आहिनि उहे तमामु घटि निकिता आहिनि। या त सख़्तु गर्मी आहे या त माण्हू जेके आहिनि हितां जा उहे जेके आहिनि मायूस थी चुका आहिनि। केतिरनि ई माण्हुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो चवणु आहे त हिन तक ते 90% पाणी मौजूदु न आहे, जंहिंजे करे हितां जो अवाम इंतिहाई परेशान आहे ऐं हू घरां इन जे करे बि नथो निकिरे। बहरहाल पंहिंजी जॻह ते वोटर निकिरनि था पिया ऐं माण्हू जेको आहिनि सो उन्हनि खे अवेयरनेस ॾियण जी कोशिशि कनि था पिया त जीअं माण्हू वोटर जेके आहिनि उहे पंहिंजो वोट जो हक़ अदा करण जे लाइ निकिरनि। हिन वक़्तु असीं बल्दिया कॉलोनी वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं, जिते पोलिंग जो अमल जेको आहे जारी आहे। पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार जेके आहिनि उहे बीठल आहिनि। अंदरि पोलिंग जो अमल जारी आहे ऐं हुते एजेंट वग़ैरह विछल आहिनि। काफ़ी माण्हुनि जी इहा बि शिकायत रही आहे त हिते जेको वोट वग़ैरह जेको ॾियणु अचे थो, उनजो वोट हिकिड़े उन में दाख़िल आहे त वरी वोट ॾियण जे लाइ ॿिए हंधि उनखे मोकिलियो थो वञे, जंहिंजे करे बि उहो इंतिहाई मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी वञे थो। हिते पोढ़ा जेके आहिनि, ज़ईफ़ माण्हू जेके आहिनि उहे हिते पहुचनि था पिया। वोट घणनि खे सहारो ॾेई करे हिते वठी अचिणो पए थो ऐं उहे जेके आहिनि पंहिंजो वोट जो हक़ अदा कनि था पिया। पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो जी।